हाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। ठारोशा खबर नालो एमएस रورل हेल्थ सेंटर ठारोशा ڈاڪٽر तमيزالدين मेमण अस्पताल में ٿاڻو बणाई ڇڏيو है। शहर ऐं आसपास का इलाज लाइ ईंदड़ मरीजन सां बत इख़लाक़ी करे मरीजन जी दिल आज़ारी करण लॻो। इलाज लाइ ईंदड़ मरीजन खे दवाऊं ॾियण खां बि ठप जवाब ॾेई छॾियो है। डॉक्टर जो मरीजन खे चवण आहे त असां तव्हांजा नौकर न आहियूं जो तव्हांजो इलाज कयूं। तव्हांखे जे अगर इलाज कराइणो आहे त दवाऊं खपनि त असांजी निजी क्लिनिक ते अचो। रورل हेल्थ सेंटर ठारोशा मुंहिंजी औताक आहे। जॾहिं अवामी शिकायतुनि ऐं एहतजाजनि ते साफ़िन एमएस ڈاڪٽر तमيزالدين मेमण ख़िलाफ़ ख़बरूं हलायूं त एमएस ॾिमरजी पियो ऐं साफ़ी अकील अहमद खे मौतमार ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾींदे चयो त तूं मुंहिंजे ख़िलाफ़ ख़बरूं हलाए सुठो न कयो आहे ऐं मां हाणे तोखे ॾिसी रहंदुसि ऐं तोखे शदीद नुक़सानु पहुचाईंदुसि ऐं तुंहिंजे ख़िलाफ़ ड्यूटी एक्ट समेत मुख़्तलिफ़ कूड़ा केस दाख़िल कराए तोखे हमेशह लाइ अंदरि कराए छॾींदुसि। जॾहिं त एमएस तमيزالدين मेमण पारां साफ़ी अकील अहमद खानज़ादा खे मौतमार ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ ठारोशा शहर जे साफ़िन गुलाम फरीद खानज़ादा इमदाद मजिदाणो ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते साफ़िन एहतजाज कंदे चयो त नाअहल एमएस ڈاڪٽر तमيزالدين मेमण रورل हेल्थ सेंटर ठारोशा खे हटाइण ताईं एहतजाजी मुज़ाहिरो जारी रहंदो ऐं नाअहल एमएस ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाई वेंदी ऐं कलम जे दुश्मन ख़िलाफ़ कलम जे जंग जारी रहंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।